संगति बकरियूं आहिनि हीअ जेका तव्हां ॾिसो था हीअ माना पहिरियां था सरो फेरो ॾुकी आहे ऐं हीअ तमामु आला नस्ल जी हल्की कदर बकरी आहे ऐं माना हीअ जेका बकरी आहे इन पहिरें पेट असां वटि 4 फर ॾिना हुआ। हीअ त हाणे माना 2 फर ॾिना आहिनि हिन बगीअ 2 फर ॾिना अथई ऐं हीअ ॾुकी आहे हिन असां वटि पहिरें फेर 4 फर ॾिना बगी जेका तव्हां ॾिसो था 3 बगी ऐं असां वटि माना हाणे हिन खे ॿकर असां हिनजी जिन्स जो ॾिनो आहे अहिड़ो ई। हीअ जेका नासण भरी आहे जेका कीटी आहे बिल्कुलु हीअ माना हिकु आला नस्ल जी बकरी आहे ऐं कीटी मशहूरु बकरियूं जेके भरियूं जिनका माना शुंग कनक जिनखे चइबो आहे शुंग मशहूरु। हीअ कामोरी बकरी नंढी आहे हीअ जेका तव्हां माना नासण शुंग ॾिसो था पिया हीअ आला नस्ल जी बकरी आहे। हिनखे ॿकर जेकॾहिं माना हिनखे नस्ल मिली वञे त अहिड़ा बच्चा ठाहींदी ज़बरदस्तु ठाहींदी बिल्कुलु। हीअ बगी ऐं पहिरीं टेडण बगी ऐं हीअ ओरी शुंग हीअ ॿई माना आला नस्ल जूं बकरियूं आहिनि। टेडण में 4 फर ॾींदियूं आहिनि ऐं खीर जो माना कम से कम किलो खीर जो हिकु रसण मां ॾींदियूं आहिनि। ऐं संगत खे अर्ज़ु त असांजो यूट्यूब चैनल सिंध सुरहाण खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, वॾियूं महिरबानियूं।